بسم اللہ الرحمن الرحیم وقد يكون السبب بمعنى العلة فيضاف الحكم إليه ومثاله فيما يثبت العلة بالسبب فيكون السبب في معنى العلة لأنه لما ثبت العلة بالسبب فيكون السبب في معنى علة العلة فيضاف الحكم إليه ولهذا قلنا إذا ساق دابة فأتلف شيئا ضمن السائق والشاهد إذا أتلف بشهادته مالا فظهر بطلانها بالرجوع ضمن لأن سير الدابة يضاف إلى السوق وقضاء القاضي يضاف إلى الشهادة لما أنه لا يسعه ترك القضاء بعد ظهور الحق بشهادة العدل عنده فصار كالمجبور في ذلك بمنزلة البهيمة بفعل السائق. احکام شرع جو بحث ہلی رہیو ہے. احکام شرع میں جہاں اساں پڑھیا آسیں تا سبب ہے ہکڑو. وہ اساں پڑھیوسیں تا جڏهं حکم جے لائے سبب ऐं علت ثابت ہوجے تو حکم جی اضافت علت جے طرف کئی ویندی ہے, سبب جے طرف نہ کئی ویندی, چھو تو علت جیکا ہے उहा حکم جے لائے زیادہ مؤثر ہوندی ہے, زیادہ قریب ہوندی ہے. ان جے کرے ان جا مثال بھی اساں پڑھی آیاسیں. اॼोके سبق میں इहो आहे त जॾहिं حکم جے لائے علت ऐं سبب ثابت ہوجن پر उहा जेका इल्लत आहे उहा सबब जे करे वाक़िअ थी हुजे. इल्लत जेका आहे उहा सबब जे करे वाक़िअ थी हुजे त पोइ हाणे असां हुक्म जी इज़ाफ़त इल्लत जे तरफ़ न कंदासीं पर सबब जे तरफ़ कंदासीं. ॻाल्हि सम्झ में आई? यानी हुक्म जे लाइ सबब ऐं इल्लत साबित हुजनि, पोइ इल्लत जेका आहे उहा सबब जे करे वाक़िअ थी हुजे, माना इल्लत जे वक़ूअ में सबब जो दुख़ूल हुजे, सबब जे करे इल्लत वाक़िअ थी हुजे त पोइ हुक्म जी इज़ाफ़त असां सबब जे तरफ़ कंदासीं, इल्लत जे तरफ़ न कंदासीं. त पोइ हिते सबब इल्लत जी माना में थी वेंदो, यानी इल्लत बईद थी वेंदो. ऐं इन जॻह ते असां इल्लत जे तरफ़ उन जी इज़ाफ़त करणु मुश्किल हूंदी आहे. इल्लत जे तरफ़ इज़ाफ़त थी नाहे सघंदी, इल्लत उनजो मिलणु उनजो मुश्किल हूंदो आहे. उन जे करे उन जी इज़ाफ़त असां सबब जे तरफ़ कंदा आहियूं, इल्लत जे तरफ़ इज़ाफ़त न आहियूं कंदा. मिसाल इन जो ॾिसो. मिसाल कोई जानवर बीठो आहे, केरु शख़्स आयो उन जानवर खे हकिलियईं, जानवर खे लठियईं हकिलियईं अॻिते. पोइ जानवर हलियो ऐं कंहिंजो सामान पियो, मसलन कंहिंजी मोबाइल पई, मोबाइल जे मथां उहो जानवर चढ़ी वियो. हाणे मोबाइल ज़ाया थी वई. त हाणे इन में ॾिसो सबब छा आहे, इल्लत छा आहे, हुकुम छा आहे. जानवर खे हकिलणु, मसलन ढगी बीठी, ढगी खे कंहिं अची हकिलियो त ढगीअ खे हकिलणु इहा आहे सबब, ऐं ढगीअ जो हलणु ऐं उन माल जे मथां लत ॾियणु, पेर ॾियणु, इहो आहे इल्लत. ऐं उन शइ जो ज़ाया थी वञणु इहो आहे हुकुम. त हाणे थियणु ईअं घुरिजे त इन हुकुम जी इज़ाफ़त इल्लत जे तरफ़ कई वञे, माना जानवर जे तरफ़ कई वञे. जंहिं हकिलियो आहे उन जे मथां कुझु बि आयद थियणु न घुरिजे. पर हिते असां इन हुकुम जी इज़ाफ़त इल्लत जे तरफ़ न कंदासीं पर सबब जे तरफ़ कंदासीं. इन जो वजह इहो आहे त इहा ही जेका इल्लत जेका वाक़िअ थी आहे न, सा सबब जे करे वाक़िअ थी आहे. कीअं सबब जे करे वाक़िअ थी आहे त हकिलण खां पोइ जानवर मजबूर आहे हलण जे लाइ. ॿियो को चारो आहे जानवर जे लाइ? जॾहिं जानवर खे केरु हकिलींदो, माना लठि हणी उनखे कंहिं हकिलियोसीं या कंहिं उनखे अॻिते कयो जानवर खे, त हाणे जानवर मजबूर आहे अॻिते हलण जे लाइ. त अॻिते हलणु इहो इल्लत आहे न, इल्लत थी मजबूर सबब जी. त इल्लत जेका वाक़िअ थी सा सबब जे करे वाक़िअ थी आहे. त हाणे इन जी इज़ाफ़त इल्लत जे तरफ़ न कई वेंदी पर सबब जे तरफ़ कई वेंदी. हुकुम जी इज़ाफ़त इल्लत जी तरफ़ न पर सबब. ऐं सबब केरु आहे? उहो हकिलींदड़.
त हक़ ॾींदड़ उन शइ जो ज़ामिन थींदो जेका शइ उन जानवर ज़ाया कई आहे। सम्झ में ॻाल्हि आई? ॿियो मिसाल हिन जो, केरु शख़्स आहे, हिकिड़ो मुद्दा ॿियो मुद्दा अलह। मुद्दा जंहिं फ़रियाद कई आहे ऐं मुद्दा अलह जंहिंजे मथां फ़रियाद कई वई आहे, माना जवाबदार जेको आहे। हिकिड़े शख़्स दावा कई, पोइ मुद्दा अलह जे मथां काज़ीअ फ़ैसिलो कयो, मसइला ईअं थी वेंदा, फ़िलाणे जा मुंहिंजे मथां लख रुपया, मुंहिंजो फ़िलाणे जे मथां लख रुपया कर्ज़ु आहे, मूंखे नथो ॾिए, या मुंहिंजा हेतिरा पैसा अथसि। ऐं पोइ मुद्दा वरी पंहिंजे लाइ अल बय्यिनतु अलल मुद्दई, मुद्दा जे लाइ गवाह आणणु ज़रूरी आहिनि। तो मुद्दा पंहिंजे लाइ गवाह आंदा, ॿ आदिल शख़्स उन आंदा जेके उन्हनि जी गवाही ॾिनी, त हाणे काज़ी फ़ैसिलो ॾींदो त भई मुद्दा अलह जे लाइ त तूं इनखे लख रुपया वापसि जुर्माने तौर ते भरे ॾे। कुझु वक़्तु गुज़रियो, उन खां बाद में गवाह पंहिंजी गवाही तां फिरी विया, उन्हनि चयो त असां कूड़ी गवाही ॾिनी असीं काज़ीअ वटि। त हाणे इन मसइले जो छा थियणु घुरिजे? हाणे पहिरियां हिन में ॾिसो, इन में सबबु छा आहे, इल्लत छा आहे ऐं हुकुम छा आहे। इन में इहो मुद्दा अलह जे मथां कूड़ा पैसा लाज़िम छो था थियनि? इन में सबबु आहे, लाज़िम उन लाइ थियनि जो काज़ीअ फ़ैसिलो ॾिनो आहे। अगरि काज़ी फ़ैसिलो न ॾिए हा त लाज़िम थिए न पैसा, न थिए न। इल्लत जेका आहे उहा काज़ी जो फ़ैसिलो ॾियणु आहे, पर सबबु छा आहे? गवाहनि जी गवाही ॾियणु। गवाहनि गवाही ॾिनी, इहो आहे सबबु। ऐं उन शख़्स जे मथां मुद्दा अलह जे मथां उहो मिसाल हिकिड़ो लख रुपया लाज़िम कयो काज़ीअ, त उहो पैसा उन जे मथां लाज़िम करणु इहा आहे इल्लत, ऐं उन्हनि खे अदा करणु इहो आहे हुकुम। त हाणे हिते बि हुकुम जी इज़ाफ़त इल्लत जे तरफ़ कई वेंदी, हुकुम जे सबबु, हिते बि हुकुम जी इज़ाफ़त सबब जे तरफ़ कई वेंदी, इल्लत जे तरफ़ न कई वेंदी। छाजे करे? उहो उन जे करे त हिन जॻह ते बि काज़ी, हालांकि इहो जेको हुकुम जेको लॻे थो उहो इल्लत जे करे लॻे थो। इल्लत छा आहे? काज़ीअ जो फ़ैसिलो। काज़ी फ़ैसिलो न ॾिए हा त न मिलंदा न। हक़ीक़तन त जेको सो हुकुम छाजे करे वाक़िअ थिए थो? इल्लत जे करे, पर उनजी इज़ाफ़त सबब जे तरफ़ कई वेंदी। जीअं पुठे मिसाल मंझि पे हक़ीक़त में जेको उहा माल मिसाल मोबाइल ज़ाया छो थी, छो जो उनजे मथां जानवर चढ़ी वियो हुयो, उन जे करे ज़ाया थी न उहा, पर असां इज़ाफ़त सबब जे तरफ़ कईसीं, छो त इल्लत उते सबब जे करे वाक़िअ थी। त हिते बि असां इज़ाफ़त इल्लत जे तरफ़ कंदासीं, इज़ाफ़त सबब जे तरफ़ कंदासीं, इल्लत जे तरफ़ न कंदासीं। इन जो वजह इहो आहे त काज़ीअ जे लाइ इहा ॻाल्हि लाज़िम आहे त काज़ी गवाहनि खे ॾिसी ऐं फ़ैसिलो करे। जॾहिं आदिल गवाह अची विया त हाणे काज़ी मजबूर आहे फ़ैसिले करण जे लाइ। काज़ीअ जे लाइ ॿियो को रस्तो आहे? काज़ीअ जे साम्हूं जॾहिं गवाही ज़ाहिर थी वई, गवाहनि जो आदिल हुजण बि ज़ाहिर थी वियो, त हाणे काज़ी मजबूर आहे फ़ैसिले करण जे लाइ। जीअं जानवर मजबूर आहे हकलण खां पोइ हलण जे लाइ, अहिड़े तरीक़े सां काज़ीअ जे साम्हूं आदिल गवाह आया, उन्हनि गवाही ॾिनी, त हाणे काज़ी बि मजबूर आहे त पंहिंजो फ़ैसिलो सादिर करे। त पोइ काज़ी जो मजबूर आहे त काज़ी फ़ैसिलो ॾिनो छो? छाजे करे ॾिनई ग़लति फ़ैसिलो? गवाहनि जे करे। त हाणे इहो ज़िमान जेको उहो काज़ीअ जे मथां आइद न कयो वेंदो, पर गवाहनि जे मथां आइद कयो वेंदो। त गवाह उहे को पैसा भरे ऐं ॾींदा मुद्दा अलह। ठीकु आहे? तर्जुमो वक़द यकून सबबु बिमानल इल्लत, ऐं बेशक हूंदो आहे सबबु इल्लत जी माना में। कॾहिं सबबु इल्लत जी माना में हूंदो आहे, माना सबब खे इल्लत जी जॻह ते रखियो वेंदो आहे। फ़युज़ाफ़ुल हुकुम इलैहि, पोइ इज़ाफ़त कई वेंदी आहे हुकुम जी उन जे तरफ़, या कंहिंजे तरफ़? सबब जे तरफ़। जेको सबब बेमाना इल्लत जे हुजे उन जे तरफ़। मिसाल उन जो उन में त यसबुत साबित थिए थो इल्लत बिसबब, सबब सां। फ़यकून सबब, पोइ हूंदो सबब फ़ी मानल इल्लत, इल्लत जी
माना में ले अन्नहु छो जो इहो लमा सबतल इल्लतो जॾहिं साबित थी इल्लत बिसबब सबब जे करे फयकून सबब पोइ हूंदो सबब फी माना इल्लतिल इल्लत इल्लत जी माना में फयुज़ाफुल हुक्म इलैहि पोइ इज़ाफ़त कई वेंदी हुक्म जी उन जे तरफ़ कंहिंजे तरफ़ सबब जे तरफ़ वलिहाज़ा ऐं इन जे करे कुलना असां चयोसीं त इज़ा साक़ दाबतन जंहिं वक़्तु हकिलियो कंहिं शख़्स दाबतन जानवर खे चौपाए खे फ़अतलफ़ शैअन पोइ अतलफ़ ज़ाया करे छॾियो तलफ़ करे छॾियो कंहिं इन में फ़ाइल दाबतन आहे ठीकु आहे पोइ ज़ाया करे छॾियो उन जानवर शैअन कंहिं शइ खे ज़मीन त उहो शख़्स ज़ामिन थींदो केरु ज़ामिन थींदो हकिलण वारो ज़मन साइक ज़ामिन थींदो हकिलींदड़ व शाहिद ऐं शाहिद इज़ा अतलफ़ जंहिं वक़्तु तलफ़ थी वियो बिशहादतिही उन जी गवाहीअ जे सबब सां मालन कंहिंजो माल फ़ज़हर पोइ ज़ाहिर थियो बुतलानुहा उन शख़्स जी गवाहीअ जो बातिल हुजणु रुजू करण सां यानी बाद में गवाह चयो त मां कूड़ी गवाही ॾिनी पंहिंजी गवाही तां रुजू करियो ज़मीन त हाणे उहो ज़ामिन थींदो केरु हा गवाह ज़ामिन थींदो लिअन छो जो सही रदाबत हलण जानवर जो युज़ाफ़ो इज़ाफ़त कई वेंदी इल सूक हकिलण जे तरफ़ त जानवर छो हलियो छो त उनखे पुठियां कंहिं शख़्स अची हकिलियो उनखे लठ हयईं अॻिते हकिलियईं त उहो हलियो व क़ज़ा उल क़ाज़ी ऐं क़ाज़ीअ जी क़ज़ा युज़ाफ़ इल शहादत इज़ाफ़त कई वेंदी उन जी गवाहीअ जे तरफ़ लिअन्नहु छो जो इहो क़ाज़ी ला यसअहु तरकल क़ज़ा नथो कुदरत रखे क़ज़ा खे छॾे ॾियणु क़ाज़ीअ जे लाइ इहो अख़्तियार न आहे त उन जे लाइ गवाह मौजूदु हुजनि गवाही बि थी वञे हाणे उहो क़ज़ा फ़ैसिलो न करे क़ज़ा न करे ख़ामोश थी वेही रहे इहो क़ाज़ी जे लाइ मुमकिन आहे इहो मुमकिन नाहे बाद ज़ाहिर थियण हक़ जे बिशहादतिल अदल आदिलनि जी गवाहीअ सां इंदहू उन वटि यानी क़ाज़ीअ वटि फसार पोइ थी पियो केरु क़ाज़ी कल मजबूर मिसिल मजबूर शख़्स जे फ़ी ज़ालिक इन मसइले में बिमंज़िलतिल बहीमत उन जानवर वारे दर्जे वांगुरु बेफ़ाइल साइक हकिलींदड़ जे फ़इल सां जीअं जानवर खे कहिड़ो हकिले थो जानवर मजबूर आहे इन क़ाज़ी जे साम्हूं आदिल गवाह अची विया त क़ाज़ी हाणे फ़ैसिलो करण जे लाइ सुम सबब क़द युक़ाम मक़ामल इल्लत इंद तअज़्ज़ुर इत्तिलाउ अला हक़ीक़तिल इल्लत तयसीरन लिल अम्र अलिल मुकल्लिफ व यसकुतु बिही इतिबारुल इल्लत व युदारुल हुक्म अला सबब हितां वरी हिकिड़ो ॿियो उसूल ॿुधायूं उहो इहो आहे त कॾहिं असां सबब खे इल्लत जे क़ाइम मक़ाम बणाए छॾींदा आहियूं कॾहिं सबब खे इल्लत जे क़ाइम मक़ाम बनायो वेंदो आहे मजाज़न कॾहिं जॾहिं हक़ीक़ी इल्लत जे तरफ़ पहुचणु मुश्किल हुजे त पोइ सबब खे इल्लत जे क़ाइम मक़ाम बनायो वेंदो आहे जॾहिं असां हक़ीक़ी इल्लत जे तरफ़ न पहुची सघूं हक़ीक़ी इल्लत जे तरफ़ पहुचणु मुश्किल हुजे त पोइ सबब खे इल्लत जे क़ाइम मक़ाम बनाए हुकुम जी इज़ाफ़त सबब जे तरफ़ कई पुठियां पढ़ियोसीं त सबब जे तरफ़ तॾहिं इज़ाफ़त कई वेंदी जॾहिं इल्लत सबब जे करे वाक़िअ थिए हीअ वरी ॿियो उसूल त जॾहिं असां इल्लत जे तरफ़ पहुची न सघूं इल्लत जी ख़बर न पवे त पोइ बि सबब जी इज़ाफ़त हुकुम जे तरफ़ पोइ हुकुम जी इज़ाफ़त सबब जे तरफ़ कई वेंदी आहे सम्झ में आई ॻाल्हि मिसाल हिन जो शरीयत में ॾिसो नौ में कामिल यानी
मुकमिल निंड जेको माण्हू टेक ॾेई सुकून सां निंड करे उनखे चइबो आहे नौम कामिल। हाणे अगरि कंहिं शख़्स नौम कामिल कई, कंहिं शख़्स खे निंड अची वई नौम कामिल, त उन शख़्स जो वुज़ू टुटी पवंदो। नौम कामिल इहो आहे सबबु, वुज़ू जो टुटणु इहो आहे हुकुम। ठीकु आहे, त वुज़ू टुटी पियो इहो छा आहे हुकुम। नौम कामिल इहो आहे सबबु। इल्लत हिन में कहिड़ी आहे? इल्लत आहे इस्तरखाए मफ़ासिल, उज़वनि जो ढिलो थी वञणु, उन जे करे गैस ख़ारिज थियणु। वुज़ू टुटे छाजे करे थो? त इन में थी सघे थो गैस ख़ारिज थी वियो हुजे। त वुज़ू टुटण जी इल्लत निंड न आहे, वुज़ू टुटण जी इल्लत छा आहे? उज़वनि जो ढिलो थी वञणु ऐं गैस ख़ारिज थियणु, रीह ख़ारिज थियणु, इहा इल्लत आहे। पर उन जो सबबु छा आहे? नौम कामिल। मतिलबु इंसानु निंड जी हालत में आहे। हाणे निंड जी हालत में इंसानु होश में हूंदो आहे, कंहिं शइ जी ख़बर पवंदी आहे त हुन खां गैस ख़ारिज थियो या न थियो, इन शइ जो हुनखे इदराक थींदो? न थींदो। त पोइ कंहिं बि शख़्स अगरि निंड कई त असां चवंदासीं निंड जे करे उनजो वुज़ू टुटी थो पए। हालांकि वुज़ू निंड जे करे नथो टुटे, वुज़ू छाजे करे थो टुटे? गैस ख़ारिज थियण जे करे। पर जेको शख़्स हालत नौम में आहे, उनखे जेको निंड जी हालत में आहे, उहो इल्लत जे तरफ़ पहुची सघे थो त उनजो गैस ख़ारिज थियो आहे या नाहे थियो, उनखे ख़बर पवंदी इल्लत जी। त इन जॻह ते इल्लत जी ख़बर पवणु इहो मुश्किल आहे। उन जे करे हुकुम जी इज़ाफ़त इल्लत जे तरफ़ न कई वेंदी, पर सबब जे तरफ़ कई वेंदी। इन जॻह ते इल्लत जी ख़बर पवणु मुमकिन आहे? न आहे न मुमकिन। हिकु शख़्स निंड जी हालत में उनखे कंहिं शइ जी ख़बर कोन थी पवे, उहो होश में ई न आहे, त उनखे कहिड़ी ख़बर त हाणे इल्लत वाक़िअ थी आहे या न थी आहे, गैस ख़ारिज थियो आहे या न आहे। इहो मिसाल सम्झ में आयो? अहिड़े तरीक़े सां खुलवत सही आहे। खुलवत सही आहे छा आहे? खुलवत सही आहे जो मतिलबु आहे खुलवत यानी तन्हाई, सही तरह सां तन्हाई हासिल थिए। इहो चयो वेंदो आहे निकाह खां बाद में। निकाह खां बाद में मर्द ऐं औरत खे जॾहिं खुलवत सही आहे हासिल थी, माना उन्हनि में तन्हाई थी, निकाह थियो, ज़ाल मुड़ुस कमरे में वेठा आहिनि, हाणे खुलवत सही आहे, ॿियो केरु बि उते मौजूदु न आहे, उहो अकेले में आहिनि, इनखे चइबो खुलवत सही आहे। हाणे खुलवत सही आहे वतीअ जे काए मक़ाम आहे। कीअं? मसलन ज़ाल मुड़ुस जो निकाह थियो ऐं उन्हनि में खुलवत सही आहे बि लधी वई, माना तन्हाई में उन्हनि जो मेलाप बि थियो, तन्हाई में उहे वेठा पाण में, त इहो वतीअ जे क़ाइम मक़ाम आहे। वतीअ जे क़ाइम मक़ाम हुजण जे करे यानी उनमें खुलवत सही आहे लधी वई, त हाणे उनखे महर बि मुकमिल ॾियणो पवंदो। छो त वतीअ जे क़ाइम मक़ाम थियो त माना महर बि मुकमिल ॾियणो पवंदो, ऐं उन औरत ते इद्दत बि गुज़ारणी पवंदी। छो त जॾहिं वतीअ जे क़ाइम मक़ाम थियो त जंहिं औरत सां वती कई वई हुजे उनखे तलाक मिलंदी त उहा इद्दत गुज़ारींदी न, ऐं जंहिं औरत सां वती कई वई पोइ अगरि उनखे तलाक ॾिनई त महर मुकमिल ॾींदो, अगरि वती खां पहिरियां तलाक ॾिनई त महर निसिफ़ ॾींदो, पर वती खां बाद में तलाक ॾिनई त महर। त हाणे खुलवत सही आहे, इहो वतीअ जे क़ाइम मक़ाम आहे। महर जे मुकमिल हुजण जे लाइ ऐं इद्दत गुज़ारण जे लाइ। हाणे खुलवत सही आहे, इहो आहे सबबु। वती इन जो खुलवत सही आहे में महर जो मुकमिल हुजणु इहो आहे हुकुम। त जंहिंमें खुलवत सही आहे लधी वई त हाणे उहे महर मुकमिल ॾींदा, ऐं औरत इद्दत बि, औरत जो इद्दत गुज़ारणु इहो बि आहे हुकुम, महर मुकमिल ॾियणु इहो बि आहे हुकुम, ऐं खुलवत सही आहे इहो आहे सबबु। इन में इल्लत कहिड़ी आहे? वतीअ जो हुजणु। पर इते इल्लत जो सम्झणु मुश्किल आहे, इल्लत जे तरफ़ पहुचणु मुश्किल आहे त इन्हनि जी पाण में वती थी आहे या नाहे थी। जॾहिं इल्लत जे तरफ़ असां पहुची नथा सघूं त पोइ असां
हुकुम जी इज़ाफ़त कंहिंजे तरफ़ कंदासीं, सबब जे तरफ़ कंदासीं। सबब खे असां इल्लत जो क़ाइमु मक़ामु बनाईंदासीं। अच्छा, हिते सुवालु इहो थी सघे थो त इहा ख़बर कीअं नथी पई सघे त हुननि वती कई आहे या न कई। इहो त पइजी सघे थी। मसलन मर्द खां पुछा कजे, औरत खां पुछा कजे, अगरि उहो इक़रार कंदा त ठीकु आहे, उन्हनि वती कई आहे। अगरि इनकार कंदा त भई ठीकु आहे, उन्हनि वती न आहे। इहो मुमकिन आहे न ईअं। पर इन मंझि इहा ॻाल्हि थी सघे थी, पर इन मंझि बि अशकाल थियनि था। कीअं त थी सघे थो मर्द ऐं औरत कूड़ ॻाल्हाईंदा हुजनि। जेकॾहिं उहो कूड़ ॻाल्हाइनि था त उन्हनि जे कूड़ खे पकड़ण जो वटि को रस्तो आहे न आहे न, त मतिलबु ऐं इल्लत जे तरफ़ पहुची नथा सघो। वटि ॿियो को रस्तो न आहे उनजे पकड़ण जो। छो कूड़ ॻाल्हाईंदा, उनजा केतिरा सबब थी सघनि था। मिसाल हिकिड़ो, मर्द ऐं औरत पाण में वती नाहे कई, पर उहो ॿई कूड़ था ॻाल्हाइनि त असां वती कई आहे। मर्द छो कूड़ ॻाल्हाईंदो त मूं वती कई आहे, उनजे करे त मथां केरु मूंखे नामर्द सम्झे, मां चवां त मूं वती कई आहे, त पोइ मूंखे केरु नामर्द कोन सम्झंदो। ऐं औरत छो कूड़ ॻाल्हाईंदी त मूं वती कई आहे, कराई आहे, उनजे करे चवंदी त तव्हां त मूंखे महर मुकमिल मिले। इहो सबबु थी सघे थो। या ॿई वती कयनि पर उनजो वती न कयनि ऐं चवनि असां वती कई आहे, या वरी वती कयनि चवनि असां नाहे कई। मसलन मर्द वती कई आहे, पोइ चवे थो त मूं वती नाहे कई, उनजे करे थो चवे तव्हां त मूंखे महर मुकमिल ॾियणो न पवे। या औरत वती कई आहे पर चवे थी मूं नाहे कई, उनजे करे जेकॾहिं मां चवंदुमि त मूं वती कई आहे त पोइ ॿिया माण्हू मूंसां निकाह में रुग़बत कोन रखंदा। पर जेकॾहिं मां चवंदुमि मां बाक़रा आहियां, वती कोन कई आहे, त हर को आसानी सां मूंसां निकाह कंदो। त इहा ॻाल्हि लिकाए सघनि था न उहो, माना इनकार मां इस्बात मां मनफ़ी करे सघनि था इन ॻाल्हि खे। त पोइ असांखे उन्हनि जी हक़ीक़त ते इल्लत ते पहुचणु मुमकिन न आहे। सो उन जे करे सभु इल्लत जी हाणे असां इल्लत जे काइम मक़ाम सबब खे करे पोइ उन जे तरफ़ हुकुम जी इज़ाफ़त कई वेंदी। त मर्द औरत में जॾहिं ख़ुलवत सही आहे लधी वई त असां हुन में वतीअ जो हुकुम हलां। ख़ुलवत सही आहे सबब आहे, वती इल्लत आहे, महर मुकमिल ॾियणु, इद्दत गुज़ारणु हुकुम आहे। त हुकुम जी इज़ाफ़त असां सबब जे तरफ़ कयूं था, इल्लत जे तरफ़, छो त इल्लत हिते मिलणु, इल्लत जे तरफ़ पहुचणु मुश्किल आहे। ॿियो टियों मिसाल, सफ़र में निमाज़ जे कसर करण जी इजाज़त ऐं रोज़े छॾण जी इजाज़त आहे न। त जेको अगरि कोई शख़्स शरई सफ़र ते आहे, शरई सफ़र यानी 3 ॾींहं 3 रातियूं, त हाणे उहो शख़्स निमाज़ बि कसर करे सघे थो ऐं रोज़े खे बि उहो शख़्स क़ज़ा करे सघे थो। सफ़र जेको आहे उहो आहे सबब, पर इन में इजाज़त छो ॾिनी वई निमाज़ जे कसर करण जी, घटि करण जी, ऐं रोज़े जे क़ज़ा करण जी इजाज़त छो ॾिनी वई सफ़र में? इन जी इल्लत कहिड़ी आहे? इल्लत आहे मुशक़त, तकलीफ़। त अगरि कोई शख़्स सफ़र में हूंदो त सफ़र में इंसान खे तकलीफ़ ईंदी आहे, उनजे करे उनखे इजाज़त आहे त उहो निमाज़ में बि कमी करे, 4 रकातुनि वारी खे 2 रकातूं करे पढ़े, फ़र्ज़ी निमाज़, ऐं रोज़ो बि क़ज़ा करे उहो बाद में रखे, मुशक़त खां बचाइण जे लाइ। पर इते बि इल्लत जे तरफ़ पहुचणु मुश्किल आहे। कीअं त इल्लत आहे मुशक़त, तकलीफ़। हाणे के माण्हू कंहिंजी तबियत अहिड़ी आहे जो उहे महीनो पूरो सफ़र कनि, भले पंधु पिया सफ़र कनि, उनखे का मुशक़त कोन्हे। ईअं आहे न, कंहिंजी तबियत अहिड़ी आहे, कंहिंजी तबियत वरी अहिड़ी आहे थोरो सफ़र कंदो उन जे लाइ मुश्किल आहे, मथे में सूरु पवंदुसि, पेट में सूरु पवंदुसि, बीमार थी पवंदो। सो हर हिकु इंसान जी तबियत मुख़्तलिफ़ हूंदी आहे। सो इहो मुशक़त जो हुकुम लॻायूं त फ़िलाणी शइ मुशक़त में दाख़िल थिए थी, फ़िलाणी शइ मुशक़त में दाख़िल नथी थिए, इहो हुकुम लॻाइणु मुश्किल आहे न इहो। छो त इहो मुशक़त जो तालुक़ु हर इंसान जी पंहिंजी तबियत सां आहे। सो उन जे करे असां हुकुम जी इज़ाफ़त इल्लत जे तरफ़ न आहियूं कंदा, पर सबब जे तरफ़ कंदा आहियूं। छा त
सफ़र कई त हाणे हुनखे इजाज़त आहे, पोइ चाहे इल्लत मिले चाहे मुशक़त मिले चाहे न मिले, भले हुनजो सफ़र आसानीअ सां गुज़रे, हिन वक़्तु भले उहो जहाज़ में सफ़र करे या एयर कंडीशन में सफ़र करे, तॾहिं बि उनखे इजाज़त आहे त उहो निमाज़ बि कसर करे सघे थो ऐं उहो रोज़ो बि क़ज़ा करे सघे थो। असां हुक्म जी इज़ाफ़त यानी रोज़ो क़ज़ा करणु ऐं निमाज़ कसर करणु, इहो आहे हुक्म जी इज़ाफ़त असां कईसीं सबब जे तरफ़। सबब आहे सफ़र, इल्लत आहे मुशक़त जे तरफ़ असां हुक्म जी इज़ाफ़त न आहे कई त जंहिंखे सफ़र में तकलीफ़ हुजे उहो निमाज़ क़ज़ा करे, इन आहे जंहिंखे सफ़र में तकलीफ़ हुजे उहो रोज़ो क़ज़ा करे, उहो निमाज़ क़ज़ा सॉरी न पर निमाज़ कसर करे, ऐं जंहिंखे सफ़र में मुशक़त हुजे त उहो रोज़ो क़ज़ा करे, इन आहे इन न आहे। माना हुक्म जी इज़ाफ़त इल्लत जे तरफ़ नथी कई वञे, सबब जे तरफ़ कई थी वञे, छो त हिन जॻह ते इल्लत जे तरफ़ पहुचणु मुश्किल आहे। हर इंसान जी अलॻि अलॻि तबियत आहे, कंहिं हिकु शइ खे अगरि हुकुम शामिल कयो वञे त हीअ शइ इल्लत में अचे थी त उन हिकु शख़्स जी तबियत जे मुताबिक़ ईंदी, ॿिए शख़्स जी तबियत जे मुताबिक़ उहा शइ मुशक़त में न ईंदी। ठीकु आहे न, तर्जुमो कयो। कद युकाम मकामल इल्लत सुम सबब, कद युकाम मकामल इल्लत, पोइ सबब काइम मक़ाम बनायो वेंदो आहे इल्लत जे। कद युकाम मकामुल इल्लत इंद तअज़्ज़ुरिल इत्तिलाअ अला हकीकतिल इल्लत, कंहिं वक़्तु तअज़्ज़ुरुल इत्तिला मुश्किल हुजणु, इत्तिला ख़बरदार थियणु, अला हकीकतिल इल्लत हक़ीक़ी इल्लत जे तरफ़, जॾहिं हक़ीक़ी इल्लत जे तरफ़ ख़बरवार थियणु असांजे लाइ मुश्किल थी वञे त पोइ असां सबब खे इल्लत जे क़ाइम मक़ाम बनाईंदा आहियूं। तयसीरन लिल अमर जे आसानीअ जे वास्ते, अलल मुकल्लिफ़ जे मथां, व यस्कुतु बिही एतिबारुल इल्लत, ऐं साकित थी वेंदो आहे इन सां इल्लत जो एतिबार, यानी इल्लत पोइ बाक़ी न रहंदी आहे। वयुदारुल हुक्म अला सबब, ऐं दारो मदार रखियो वेंदो आहे हुकुम जो सबब जे मथां। मिसाल उन जो शरइयात में आहे त अन्नौमुल कामिल, मुकमिल निंड, फ़इन्नहु लमा उकीमा, पोइ बेशक उहा जॾहिं क़ाइम मक़ाम कयो वियो हदस जे त साकित थी वियो एतिबार हक़ीक़त हदस जो, यानी कि पोइ हितां असां गैस ख़ारिज थियण जो सबब इल्लत जेका आहे उहा ख़ारिज थी वई, उहा मिले न मिले हुकुम जी इज़ाफ़त सबब जे तरफ़ कई वेंदी, इल्लत जे तरफ़ न कई वेंदी। वयुदारुल इंतिकाज़, ऐं दारो मदार कयो वेंदो वुज़ूअ जे टुटण जो अला कमाल नौम कामिल जे तरफ़, मुकमिल निंड जे तरफ़। वकज़ालिक, अहिड़ी तरह खुलवत सहीह लमा उकीमत मकामल वतीअ, जॾहिं क़ाइम मक़ाम कई वई वतीअ जे, सकत एतिबार हक़ीक़तिल वती, साकित थी वियो एतिबार वती हक़ीक़ीअ जो। फ़युदारुल हुक्म अला सिहतिल खुलवत, पोइ दारो मदार रखियो वेंदो हुकुम जो खुलवत सहीह ते, फी हक़ कमालिल महर, मुकमिल हुजणु महर जे हक़ में, व लुज़ूमुल इद्दत, ऐं इद्दत जे लाज़िम हुजण जे लाइ। वकज़ालिक सफ़र, ऐं अहिड़ी तरह आहे सफ़र, लमा जंहिं वक़्तु उकीम मक़ामल मुशक़त, क़ाइम मक़ाम रखियो वियो मुशक़त जे, फी हक़ रुख़सत इजाज़त जे हक़ में, रुख़सत में मुराद यानी कि निमाज़ खे कसर करे, रोज़े खे क़ज़ा करे। साकित थींदो एतिबार हक़ीक़त मुशक़त जो, मुशक़त इल्लत आहे, हाणे असां इल्लत जो एतिबार कयूं था ते नथा कयूं, इल्लत असां सबब खे इल्लत जे क़ाइम मक़ाम बनायो आहे। वयुदारुल हुक्म अला नफ़्स सफ़र, ऐं दारो मदार रखियो वेंदो हुकुम जो नफ़्स सफ़र ते, हता जो अन सुल्तान, बेशक सुल्तान लौताफ़, जेकॾहिं सफ़र कयो फी अतराफ़ ममलिकत ही, पंहिंजी बादशाहीअ जे अतराफ़ में,
एसि ताईं जो जेकॾहिं को बादशाह आहे पंहिंजनि वज़ीरनि सां गॾु पंहिंजी तमामु सहूलियतुनि सां गॾु सफ़र थो करे पंहिंजी बादशाही में, उनखे मुशक़त हासिलु थींदी, उनखे कहिड़ी मुशक़त आहे, उहो मुशक़त थींदी। उहो बादशाह आहे पंहिंजे वज़ीरनि सां गॾु आहे, उनखे सभु आसानी मुयसरु आहे, पोइ बि यक़्सुद बि इरादो करे थो इन सां मिक़दार सफ़र जो, माना शरई सफ़र करे थो त कान लहू हूंदी उन जे वास्ते बादशाह खे बि इजाज़त फिल अफ़्तार वल कसर, अफ़्तार करण में यानी रोज़े छॾण में, वल कसर ऐं निमाज़ जे कसर करण में। हालांकि बादशाह खे सफ़र में का मुशक़त पेश न ईंदी, उनखे सभु सहूलियतूं मुयसरु आहिनि, पोइ बि उनखे बि इजाज़त आहे। मतिलबु माना इल्लत जो दारो मदार न आहे, हुकुम जी इज़ाफ़त सबब जे तरफ़ कई थी वञे। वक़द युसम्मा गैर सबबन सबबन मजाज़न, ऐं तहक़ीक़ वक़द युसम्मा गैर सबब सबबन मजाज़न कल यमीन। इन इबारत खां वरी हिकु अलॻि ॻाल्हि ॿुधाए रहियो आहे त कॾहिं वरी असां गैर सबब खे मजाज़न सबब बनाईंदा आहियूं, माना हिकु शइ सबब नाहे हूंदी पर मजाज़न उनखे सबब बनायो वेंदो आहे। मिसाल जीअं चयो वेंदो आहे त कसम किफ़ारे जो सबब आहे, चयो वेंदो आहे न कसम किफ़ारे जो सबब आहे, हालांकि कसम किफ़ारे जो सबब नाहे। उनजे करे त जेकॾहिं सबब जेको हूंदो आहे उहो हुकुम जे तरफ़ पहुचाईंदड़ आहे, सबब छा हूंदो आहे, हुकुम जे तरफ़ पहुचाईंदो आहे, त कसम जेको आहे उहो कफ़ारे जो सबब न थींदो। उनजे करे न थींदो त जेकॾहिं कसम हूंदो त कफ़ारो न हूंदो न। जे कुझु अगरि को शख़्स पंहिंजे कसम ते क़ाइमु मक़ाम आहे त हाणे उनजे मथां कफ़ारो लाज़िम थींदो न थींदो, त कसम जेको आहे उहो कफ़ारे जे तरफ़ पहुचाईंदड़ नाहे, हालांकि सबब हुकुम जे तरफ़ पहुचाईंदड़ हूंदो आहे। त पोइ इते सबब छा आहे, सबब आहे कसम जो टोड़णु, कसम जेको टोड़ींदो त पोइ उनजे मथां कफ़ारो लाज़िम आहे। त कफ़ारे जे तरफ़ कंहिं शइ पहुचायो, कसम जे टोड़णु असांखे कफ़ारे ते पहुचायो, कसम ते क़ाइमु हुजणु कफ़ारे ते पहुचाए थो, नथो पहुचाए। त हक़ीक़त में इते जेको सबब आहे उहो कसम जो टोड़णु आहे, पर मजाज़न असां सबब कसम खे चवंदा आहियूं त भई कफ़ारे जो सबब छा आहे, कसम आहे, कसम खणंदो त उनखे टोड़ींदो त पोइ उहो उनजे तरफ़ पहुचंदो। अहिड़े तरीक़े सां शर्त बि लॻायो वेंदो आहे तलाक जो। मसलन कंहिं शख़्स शर्त लॻायो, औरत खे चई पंहिंजी घरवारी खे, इन दख़ल तिदार फ़अंत तालिकुन, जेकॾहिं तूं घर में दाख़िल थी त पोइ तूं तलाक वारी आहीं। या पंहिंजे पाने खे मसलन चई इन दख़ल तदार फ़अंत हुरुन, जेकॾहिं तूं घर में दाख़िल थिए त पोइ तूं आज़ाद आहीं। त हाणे हिते बि इनजे दुख़ूल उनजे औरत जी तलाक खे ऐं बानी जी आज़ादीअ खे मुअल्लक़ कयो आहे। असां चवंदा आहियूं तालीक जेका आहे उहा सबब आहे, पर हालांकि तालीक जेका आहे उहा सबब नाहे हूंदी। मुअल्लक़ करणु, छो त जेसि ताईं उहा तालीक पंहिंजे उहा क़ाइमु हूंदा, माना उहो घर में दाख़िल न थींदो, ऐं वरी बानो बि जेकॾहिं घर में दाख़िल न थिए, औरत बि घर में दाख़िल न थिए, त औरत खे तलाक वाक़ई न थींदी, बानो बि आज़ाद। जॾहिं उहे तालीक खे टोड़ींदा त पोइ उहे आज़ाद थींदा। त इनखे मजाज़न सबब तसवुर कयो वेंदो आहे। तर्जुमो कयो, तर्जुमे में इहा ॻाल्हि सम्झ में इहा ॻाल्हि आई त मजाज़न कीअं थो सबब कयो वञे। वक़्त युसम्मा, ऐं बेशक कॾहिं कॾहिं नालो रखियो वेंदो आहे गैर सबब, गैर सबब जो सबबन, माना हिकु शइ सबब हूंदी न आहे पोइ बि उनखे सबब बनायो वेंदो आहे, मजाज़न, हक़ीक़त न पर मजाज़न। कल यमीन, मिसिल कसम जे, कसम खे कफ़ारे जो सबब चयो वेंदो आहे, हालांकि कफ़ारे जो सबब कसम न आहे पर कसम जो टोड़णु आहे। युसम्मा सबबन लिल कफ़ारत, नालो रखियो वेंदो आहे इनजो सबब कफ़ारे जे वास्ते। वअन्नहा, ऐं जुज़ी नाहे उहो बेसबब फिल हक़ीक़त, सबब हक़ीक़त में, छो त फ़ाइन सबब युनाफ़ी, जेको सबब हूंदो आहे इहो मनाफ़ी हूंदो आहे वजूद अल मुसबब, मुसबब जे लभण जे।
माना सबबु हूंदो त मुसबबु न लधो वेंदो। इहे ॿई हिक ॿिए शइ जे मनाफ़ी हूंदा आहिनि। वल यमीन सबबु हिते जेको आहे उहो मनाफ़ी आहे मुसबब जे लभण जे करे। वल यमीन ऐं कसम जेको आहे इहो यनाफ़ी इहो मनाफ़ी आहे वुजूबल कफ़ारा कफ़ारे जे वाजिब थियण जे वास्ते। मतिलबु इहो आहे त माना जेसि ताईं कसम ते क़ाइमु हूंदो तेसि ताईं कफ़ारो हुन मथां वाजिब न थींदो। त पोइ इहो सबबु कीअं थो थी सघे? सबबु त हुकुम ताईं पहुचाईंदो आहे न। माना सबबु हुजे त असां हुकुम ते पहुचूं माना कफ़ारे ताईं पहुची वञूं। पर हीअ त अञा बि कफ़ारे ताईं असांखे पहुचाए नथो, कफ़ारे खां रोके थो। ऐं सबबु त हुकुम ते पहुचाईंदो आहे। त पोइ कसम कफ़ारे जो सबबु थी नथो सघे, पर मजाज़न इनखे सबबु कयो थो वञे। पई न कफ़ारत पोइ बेशक जेको कफ़ारो आहे इनमा तजिब वाजिब थींदो आहे छा सां? बिल हिंस हानिस थियण सां। ठीकु आहे। वबिही यंतहल यमीन ऐं इन ई सबब जे करे ख़तमु थी वेंदो आहे कसम बि। ऐं अहिड़ी तरह तालीक़ इहो हुकुम आहे बिशर्त शर्त सां। मिसाल तलाक जे वल इताक़ ऐं आज़ादी जे। तलाक जे मसलन चई त इन दख़ल तिदार फ़अंत तालिकुन। आज़ादी जे मिसाल जी इन दख़ल तिदार फ़अंत हुर्रुन। नालो रखियो वेंदो आहे जो सबबु मजाज़न। छो? वइन्नहु लैस बिसबब फिल हक़ीक़त। छो त इहे हक़ीक़त में सबबु न आहिनि। छो? छो जो हुकुम साबित थींदो आहे इन द शर्त शर्त जे वक़्तु ऐं तालीक़ वरी इन्हनि शयुनि खां रोके थी। हुकुम जेको साबित कॾहिं थींदो आहे? जॾहिं शर्त लभंदो। माना हुकुम इन ॻाल्हि जी तक़ाज़ा करे थो त औरत घर में दाख़िल थिए ऐं बानो बि घर में दाख़िल थिए। ऐं इन खे हुकुम दुख़ूल खे चाहे थो ऐं तालीक़ अदम दुख़ूल खे चाहे थी। त ॿई हिक ॿिए जे मनाफ़ी थिया न। त हिक ॿिए जे मनाफ़ी थिया त पोइ इहे सबबु थी न सघनि। ऐं तालीक़ यंता रोके थी वजूद शर्त खे फला यकून सबबन पोइ न हूंदो उहो सबबु मां वजूद तनाफ़ी हिक ॿिए में तनाफ़ी लभण जे करे। माना हिक ॿिए जे मनफ़ी में हुजनि हिक ॿिए जे मुखालिफ़ हुजनि बैनहुमा उन्हनि ॿिन्ही जे दरमियान।